रौंती थाने जे इलाइक़े चक शाहबाजपुर चौकी इंचार्ज आधी रात जो गश्त करे अवाम जी हिफ़ाज़त करे रहियो आहे। ही आहे रौंती थाने जी हद चक शाहबाजपुर चौकी इंचार्ज उबैदुल्लाह खोसो, जेको अवाम जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजी निंड फिटाए आधी रात जो चौकीदारी करे रहियो आहे। संदसि चवणु आहे त पंहिंजी जान अवाम तां कुर्बान करण लाइ तयारु आहियां। ये रात जे टाइम अवेल टाइम तव्हां हिते गेटिन में घुमो था पिया। बिल्कुलु मुंहिंजी नौकरी आहे, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, इहो फ़र्ज़ में शुमारु थिए थो। सो मुंहिंजी सोच इहा ई हूंदी आहे त मां अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयां ऐं अवाम सुकून जी नींद करे, ऐं मुंहिंजी सोच इहा ई हूंदी आहे। ऐं मां अवाम खे मैसेज ॾियणु चाहियां थो त जेके उन जा मसइला मसाइल आहिनि उहे खणी अचनि, इंशाअल्लाह ताला मेरिट ते हल कंदा। ऐं मुंहिंजो जनाब SSP साहिब जो इहो हुकुम आहे त अवाम जा मसइला ॿुधो, उनखे हल कयो ऐं अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो। अलाह जी महिरबानी आहे, मुंहिंजे अचण खां पोइ कोई क्राइम अहिड़ो न थियो आहे। मूंखां अॻु में हिकु ॿ क्राइम थिया हुया, लेकिन जॾहिं खां वठी मां आयो आहियां मां पंहिंजी महिनत कयां थो ॾींहुं राति। सो अलाह जी महिरबानी अहिड़ो को नाख़ुशवार वाक़ियो पेश न आयो आहे। तव्हांजो ऑफिसर थी करे तव्हांखे ख़ौफ़ कोन थो थिए 2 बजे रात जो तव्हां गेटिन में पंहिंजे ख़ासि करे मॉलनि में घुमो था पिया, इलाइक़े जे तव्हां यादि जेके बि ॻोठ आहिनि उते तव्हां 2 बजे 3 बजे 1 बजे राति जो तव्हां घुमो था पिया, त तव्हांखे कॾहिं धाड़ेलनि खां या डाकू चोरनि खां ख़तरो या कॾहिं का धमकियूं के कुझु? ख़ौफ़ मूंखे पंहिंजे रब खां आहे, बाक़ी मां कंहिंखे डिॼंदो न आहियां, ठीकु आहे न। अलाह खां ख़ौफ़ कंदो आहियां, बाक़ी मां डिॼंदो न आहियां, ठीकु आहे न। ज़िंदगी मौत मुंहिंजे रब जे वस आहे, जॾहिं मौत अचिणो हूंदो उन ॾींहुं ईंदो, बाक़ी इंसान जे वस में न आहे, सभु कुझु मुंहिंजे रब जे वस में आहे। अल्लाह पाक तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। ऑफिसर तव्हांखे SSP साहिबु गुड सर्टिफिकेट बि ॾिनो आहे, ॿुधो आहे। तो इन में असां बि एप्रिशिएट कयूं था पिया तव्हांखे, ऐं राति जो ख़ासि करे हिन महिल खे तव्हांजो हिन ॻोठनि में अची करे ॻोठनि जो विज़िट करणु, गश्त करणु, इहा हिकु क़ाबिल तहसीन ॻाल्हि आहे। बिल्कुलु इहो मुंहिंजे फ़र्ज़ में शुमारु थी थो। इंशाअल्लाह ताला अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कंदासीं ऐं तहफ़ुज़ कयूं था। इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं अवाम जीअं राति जो सुकून जी निंड करे। अहिड़नि ऑफिसरनि जो जीरे क़दुरु करण जी सख़्तु ज़रूरत आहे। मसरूर ज़िया, क़ौमी हक़ीक़त, रौंती।